अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आहियां कासिम राज पर मूं सां गॾु आहे डॉक्टर अयूब शेख। डॉक्टर साहिबु, असां वटि ॿ हिकिड़ा वाक़िया आहिनि ॾुखोईंदड़। हिकिड़ो मामिलो आहे सियासी, पाण ॻाल्हाईंदासीं, मुख़्तसिर प्रोग्राम करिणो आहे। हिकिड़ो असांजी न्याणी दुआ मंगीअ जो जेको कराची में थियो, ऐं कराची जे उन जॻह ते जिते पाण तसवर बि नथा करे सघूं त का उते अहिड़े क़िस्म जी बदअमनी थींदी हुजे जो अॻु में बिस्मा में मुड़े साॻे इलाइक़े मां, हाणे वरी दुआ। ॿियो आहे वाक़ियो जोहीअ वारो। हाणे जोहीअ वारे वाक़िए जे हवाले सां सोशल मीडिया ॾिसूं था त कुझु ॿियो आहे। बिलावल भुट्टे जॾहिं सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो त सईद गनी साहिब खे कल्ह शाम में प्रेस कॉन्फ्रेंस करे न सूरत हाल खे ॿुधाइणो पियो त थियो छा आहे। हाणे क़बर कुशाई जो थियो आहे हुकुम। ॿियो वाक़ियो आहे जेको यूनुस डागा साहिब जे इस्तीफ़ा खां पोइ, एहतिजाजनि इस्तीफ़ा खां पोइ अॼु डायरेक्टर जनरल FIA बशीर मेमून साहिब जी इस्तीफ़ा। हालांकि हुन इस्तीफ़ा ॾिनी आहे लॻभॻि 15 ॾियारा अॻु में पंहिंजी, या 16 ॾियारा अॻु में पंहिंजी रिटायरमेंट खां। हाणे हीउ जेको वाक़ियो पाण पहिरीं ॻाल्हि था कयूं त दुआ जेको मंगी वारो आहे, ऐं पाण ड्रिगे अरसे खां ॾिसूं था अहिड़े क़िस्म जेके वाक़िया थियनि था, पर नियाणियुनि जी अगवा जो ही ॿियो वाक़ियो आहे। त तव्हां छा था सम्झो, कानून लागू कंदड़ इदारा अमन अमान जे मामले में उन हिसाब सां संजीदा न आहिनि? वालदेन जी तरबियत जी खोट आहे या समाजी प्रॉब्लम्स हिन में आहिनि? असल ॻाल्हि इहा त समाज जी जॾहिं उथल पथल थींदी आहे न, मिसाल तव्हां इहा बिल्कुलु ईअं सम्झो त जॾहिं मींहुं वसंदो तेज़, त पोइ वसंदे मींहं में टपड़ जॾहिं अंदरि कबा आहिनि त कुझु टपड़ टुटी बि पवंदा आहिनि। हीअ असांजी सोसाइटी जी समाजी उथल पाथल आहे। हीअ जेको नओं नस्ल आहे, जेको मुल्क में 63% आहे, जंहिंजी उमिरि 14 खां 30 सालनि जे विच में आहे, उन्हनि वटि रस्तो को बि कोन्हे, उन्हनि वटि विथी का बि कान्हे। उन्हनि खे पंहिंजो पाण ॿुधाइण जे लाइ, पंहिंजे अहलियतुनि ॿुधाइण जे लाइ, पंहिंजी ख़ूबियुनि ॿुधाइण लाइ, पंहिंजे फ़न ॿुधाइण लाइ कुझु बि कोन्हे। ऐं थोड़ी विथियूं आहिनि, थोड़ा आहिनि। हीअ मिडिल क्लास जूं फैमिलियूं आहिनि। हीअ जेको हारिस सूमरो आहे, लाड़काणे जे फ़तेह मोहम्मद सूमरे साहिब जो फ़र्ज़ंद आहे। हीअ जेका दुआ मंगी आहे, इहा आहे पंहिंजे कराची में। अवल अमेरिका वई, अमेरिका मां थोरो टाइम पढ़ी, वरी हिते वकालत जो ॿियो साल, टोटल उमिरि हुनजी 20 साल। इन दुआ मंगी जे वाक़े में हिकिड़ो किसो हीउ थियो आहे त उन्हनि हारिस सूमरे खे अवल गोली हई आहे सिधी, उहा सिधी उनखे कंध में लॻी, जेका हेठि वई आहे फिफड़नि जे पासे, उहो सीरियस आहे, क्रिटिकल। हिकिड़ो त इहो क़त्ल जी वारदात आहे, क़त्ल जी कोशिशि आहे। बिल्कुलु सही। हा, हिकिड़ी ॻाल्हि त इहा। ॿियो, उनखे क़त्ल करण जी कोशिशि खां पोइ उन नियाणी खे हू खणी विया। हाणे सोशल मीडिया पिटणो पिटींदी, फलाणे जी दोस्ती, फलाणे जी यारी तो विड़े ऐं हीअ त चवां वाक़े जे असल सबबनि ते पोइ अचो। पहिरियां DIG शर्जील खालिद साहिबु आहे, या शिराज़ नज़ीर साहिबु आहे, SSP साउथ, या लोकल जेको थाणो आहे, उन्हनि खे, ॿियो रेंजर्स आहिनि, ॿियो हिते टेक्नोलॉजी आहे, CPLC आहे, उहे सभु हाणे कंहिं न कंहिं अहिड़े हंध ते पहुता आहिनि जिते उन्हनि खे घटि में घटि एतिरी ख़बर पइजी वई आहे त हीअ वाक़ियो करण वारी अॻे दौर केरु आहे, ऐं हू उन्हनि जे पुठियां आहिनि। हो पुलिस इहो कोन थी चए त को असांखे ख़बर आहे त हीउ वाक़ियो छो थियो आहे, पर पुलिस चए थी त असां कंहिं न कंहिं हवाले सां इहो कवर्ट ऑपरेशन था कयूं, रेंजर्स जी मदद सां, ॿियनि मददनि सां, त जीअं असां उन्हनि खे हथीको कयूं। हथीका थींदा त पोइ सॼी ॻाल्हि वाज़े थींदी, नियाणी बि रिकवर थींदी। असां दुआगो आहियूं, असां गॾु बि आहियूं इन नियाणी सां, या असां दुआगो आहियूं त हारिस सूमरो सिहतमंद थिए ऐं हू रिकवर थिए। त घटि में घटि उनजी जेका बि गवाही आहे न, उहा दुआ खां बि वधीक बहितर आहे। ठीकु आहे, त उहा ख़बर पइजी वेंदी। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। रही ॻाल्हि अवां तरबियत जी कई, उन में मिटनि माइटनि खे हिन दौर में मां पंहिंजे पुट खे चवंदो आहियां अबा, ऐं धीअरुनि खे चवंदो आहियां अम्मा। सो अॻे असांखे पीउ चवंदो छुरा छोकिरा अड़े हेॾे, हाणे अड़े हेॾे वारो ज़मानो कोन्हे। ऐं समाजी उथल पाथल आहे, इन करे पंहिंजे ॿारनि सां दोस्ती रखी उन्हनि खे पंहिंजो करिणो पवंदो। ऐं उन्हनि में के ग़लतियूं आहिनि, उहे के तेज़ था हलनि, उहे के तकिड़ो था हलनि, त उहे वरी उन्हनि खे वरी पंहिंजे तजुर्बनि सां के ॻाल्हियूं सम्झाइनि। सोसाइटी में हीअ जेको डिफेंस ऐं क्लिफ्टन में, मूं तव्हांखे छा चयो, ॿारनि खे कुझु बि कोन्हे न, घिटियुनि जा चांहि खाना हज़ारे छोकिरा छोकिरियूं वेठा आहिनि घिटियुनि में।
बिल्कुलु हेॾो गप पई आहे, हेॾो गंद आहे उते। हा उते स्पेस कोन्हे। ठीकु आहे, महांगी चांहि वेठा पीअनि, महांगो पराठो वेठा खाइनि, उफराटो सिंधी में चओ था। ऐं चओ त इहे विथियूं बंदि न कयो, दर बंदि न कयो, हवाऊं बंदि न कयो, हवाऊं न रोकियो, इन्हनि ॿारनि खे जीअण ॾियो, इन्हनि नौजवाननि खे जीअण ॾियो, पर गॾोगॾु उन्हनि खे हिन दुनिया जे ख़तरनाक रस्तनि जे बारे में ॿुधाए। ख़राबियूं ही अथव, चङायूं ही अथव, हेॾे वेंदो त फ़ाइदा अथव, हेॾे ॻाल्हि आई जोई जी ॻाल्हि जेका गुल समा न्याणी आहे, उनजे लाइ हिकिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त गुल समा खे पथर हणी संसार करे, जीअं अरबी जीअं अफ़गान कनि था, क़बाइली जेके सख़्तगीर क़बाइली आहिनि, बिल्कुलु उहे कनि था, इहा ख़बर पई। उहा ख़बर सोशल मीडिया जे थ्रू पुलिस खे पई। पुलिस ऐं लीडर टीवी जे मार्फत चङो थो सम्झां त भला जे पुलिस चङी आहे त उनखे चङो चऊं, छो न चइजे। हाणे उहो जेको SSP आहे, जेको DC आहे, उहे ॿई चङा माण्हू आहिनि, फर्स्ट क्लास। मां त ॾिठो त उहो लाइन में ईअं ई बीठो आहे, जेका पंहिंजो SSP दादू जी ॻाल्हि था कयूं त अॻियां 3 सिपाही बीठा आहिनि त बायोमेट्रिक लाइन में बीठो आहे त इहे पहिरीं हणी वठनि त पोइ मां पंहिंजे वारे सां पहुचां हुते। ऐं हू हिकिड़े भले माण्हू जो पुटु आहे, ऐं असां हरूभर हाणे हुनजो पीउ जो नालो वठी ऐं उनखे हरूभर ज़ेरे बार नथा कयूं, पर हू फर्स्ट क्लास आहे। हाणे उहो SSP जेको फ़र्क़ु आहे, उन SSP फ़र्क़ु इहा ॻाल्हि ॿुधी ऐं ओॾी महिल ई वाही पांदी खां बि 10 किलोमीटर अॻियां कारो कोट हिकिड़ो ॻोठु आहे, उहो कारो कोट ॻोठु पर अली रिंद जेका अॼु ॻाल्हि रखी आहे, मां तव्हां माज़रत सां तव्हांजी ॻाल्हि खे मूं कढियो त हुन चयो त वाही पांदीअ खां 1.5 खां 2 ॾिहाड़नि जो पंधु आहे, त इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथा सम्झो न तव्हां। इहो 10 किलोमीटर चाढ़ी आहे जाबलू, इहो पहाड़ी पंधु आहे। अली सही थो चए। हू जॾहिं हुनखे वठण आया आहिनि न त मुंहिंजे धीअ जो अली जनाज़ो पढ़ त चवनि था उहो मंझंदि जो हुनखे वठी विया आहिनि, राति उते पहुता आहिनि ऐं सुबुह जो 8 बजे हुनजो निकाह सॉरी जनाज़ो पढ़ियो अथऊं। हाणे सेशन जज साहिबु चयो आहे 10 ॾींहंनि जे अंदरि। हाणे पुलिस उते छो त जंहिं हंधि इहो कारो कोट ॻोठु आहे न, कासिम साहिबु चवनि था उते बिजली कान्हे, चवनि था उते पाणी कोन्हे, उते तालीम कोन्हे, ऐं हीउ जेको रिंदनि जो बलोच नस्ल जा हिते उते उन इलाइक़े में उहे जानवर सभ खां सुखिया आहिनि जेके शिकार करे हिननि वटि पनाह में रखंदा आहिनि त हिननि खे पालियो। जानवर उतां जा ख़ुशि हूंदा आहिनि, इंसान उते ॾुखे में। बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिननि खे का ख़बर कान्हे। हिननि खे जीअं पुलिस आई त वठी वई, मौलवी साहिब खां ॿियो टे सॼो थियो। हाणे हुनजो पीउ थो चए त छिप जेका आहे नंढी टकरी सम्झो, ॿार आहे 9 सालनि जो, हू था चवनि, ऐं शादी वादी जी ॻाल्हि ई कान्हे, कारी जो कुझु कोन्हे, जिरगो कुझु बि न थियो आहे, छिप किरी आहे। जेकॾहिं उहा छिप किरी आहे त हाणे जेको सेशन जज चई छॾियो आहे 10 ॾींहंनि में इहा जीअं ई क़बर कुशाई थींदी त 2 शयुनि जी ख़बर पवंदी। पत्थर हिकिड़ो ॿ आहिनि या सॼे जिस्म में लॻल आहिनि, या मथे लॻी आहे छिप, उनजी बि ख़बर पवंदी, चिचड़ जी केतिरी वई आहे उहा ॼाणी। ॿियो उनजी उमिरि, जेकॾहिं 9 साल न आहे, 12 साल आहे त सॼी सूरत हाल ई तब्दील थी वेंदी, 15 साल आहे त अञा ॿी थी वेंदी। इन करे पोइ हीअ सॼी सूरत हाल उन क़बर कुशाई ते आहे। ऐं हीअ पुलिस ऑफिसर इहे तमामु वॾे सिपाह सां गॾु अॼु सुभाणे इहो सभु कुझु करणु शुरू कंदा। हुननि खे टाइम लॻंदो, पहुचण जा मसइला आहिनि। इल्ज़ाम आहे त जनाब जेको रिंद क़बीले जो सरबराह आहे, इहो अॼु जी तारीख़ ताईं इल्ज़ाम, सरदार यार मोहम्मद, इहो अॼु जी तारीख़ ताईं इल्ज़ाम आहे। क़बर कुशाई खां पोइ सॼे मामले जी मुश्किल कुशाई थी वेंदी। सही आहे। अच्छा डॉक्टर साहब, हाणे हीउ जेको ॿी इस्तीफ़ा आहे ऐं सिंध सां लाॻापियल जेके ॿ ऐं सुठी साख रखंदड़, डागा साहिबु हुजे या बशीर मेमून साहिबु, पंहिंजे हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट आहे, ॿियो आहे पंहिंजो पुलिस, त ऐं ॿिन्ही लाइ मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हू बिल्कुलु कैरियर जा जेके आख़िरी महीना हुआ, हिननि जा त ॾिहाड़ा हुआ, उन्हनि में इस्तीफ़ा इहो आहे एहतिजाज। ऐं जेका हुन में जेके 3 लाइनूं लिखियल आहिनि त आराम सां इज़त सां माण्हू वञणु ॾींदो आहे, पर मूंसां त तव्हां जेका झुठ कई आहे, मूं वटि इन खां सवाइ रस्तो न आहे त मां इस्तीफ़ा ॾियां। इहो रवैयो ऐं ख़ासि तौर ते उहा जेका इंसाफ़ ॾियण वारी हुकूमत हुजे, जेका चए त मां आई तहरीक जो सबबु इहा त मां इंसाफ़ ॾींदसि, उन मां अहिड़े क़िस्म जी तवक़ा।
इतफ़ाक़ इहो आहे त यूनिस दागा साहिबु असांजो DS स्टाफ रहियो आहे CM हाउस में जॾहिं मां साईं अब्दुल्ला शाह वटि मुलाज़मत कंदो हुउसि। कराची जो लोकल सिंधी आहे, ज़बरदस्त माण्हू बीठल पंहिंजीअ वारा हज़ारे करोड़े अरबे रुपया हुननि वटि तॾहिं बि हुआ। सही आहे। अॼु हुनखे मच्छी मानी खां मामिलो न वॾी ॻाल्हि आहे। धागा साहिबु जेको आहे न उनजो हिसाबु ई ॿियो आहे। हाणे उहो यूनिस धागा साहिबु मामिलो कयो त भई पाकिस्तान जंहिं नमूने सां इहा IMF थी चएव ईअं न हलंदो। यूनिस सां बीठो असद उमर खे बि टिकेट वठायूं, हिनखे बि टिकेट वठायूं त बाबा तूं नथो रही थींदो आहे वॾे जो चयो मञिबो आहे। सही आहे। हा हे नंढा आहे त हिन पोइ यूनिस चए त भाउ तूं त पार्टी असद उमर खे चई आउं आहियां ब्यूरोक्रेट, मां तो ॾियांव इस्तीफ़ा। यार हुनखे इमरान ख़ान चयो त हाणे इस्तीफ़ा न ॾे, ॾाओ थी। चई न साईं हिन खां मूंखे कुझु चाढ़ो ई कोन्हे, नौकिरी छॾियमि। अलाह भाई अलाह ख़ुशि रखंदो तव्हां सभिनी खे, मुंहिंजो सभिनी लाइ नेक ख़्वाहिशूं। पोइ वज़ीर आज़म साहिबु हुनखे घुरायो, पोइ हुन ख़बर अथई। हाणे मां ॿी ॻाल्हि थो कयां, बशीर मेमण साहिबु उनजे लाइ सॼी मीडिया मशहूरु कयो त हू आसिफ़ ज़रदारी सां ज़ाती थी विया। माना हुनजे क़ानूनी कमु बि कयो हूंदो त उहो अची वियो ज़ाती खाने में, छो त सोशल मीडिया करे छॾियो। साॻी नमूने असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया वीचारा अॻिते हुई, हुनजा ई पर्सनल जेके दोस्त हुआ जे मामले खे नजफ़ मिर्ज़ा जेकॾहिं ईमानदार आहे बशीर मेमण वांगुरु त उनखे असां चयोसीं त भाउ हीउ हुनजो ॿेली बशीर मेमण हाणे नजफ़ मिर्ज़ा थी पियो, इन करे हुन ते थी पियो बार। तव्हां उहो बदीन वारे मिर्ज़ा जा माइट आहिनि, पक इन करे आसिफ़ साहिब सां थियनि था। मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा सभु कुझु हो न, तॾहिं बि नजफ़ मिर्ज़ा ताब में हो पंहिंजे कैरेक्टर जे करे इहो ज़ुल्फ़कार मिर्ज़ा हुनखे कुझु न पियो सहूलियत सभु कुझु हा। इन करे इहे सभु ॻाल्हियूं मुंहिंजो ख़्यालु आहे शानदार ऑफिसर आहे जनाब बशीर मेमण, जनाब यूनिस दागा। ऐं मां हिकिड़ी बिल्कुलु अजब जहिड़ी ॻाल्हि थो कयां, जेकॾहिं सिंध गवर्नमेंट खे के रिटायर्ड P1 ग्रुप जा सही बिल्कुलु होम जे लाइ ऐं इकोनॉमिक्स लाइ माण्हू खपनि न, इन्हनि ॿिन्ही खां मदद वठी सघिजे थी। पर तव्हांखे छा करिणो पवंदो, साईं मुराद अली शाह लाइ त मसइलो कोन्हे, ऐं फाइनेंस डिपार्टमेंट लाइ बि मसइलो कोन्हे, होम जे लाइ बि मसइलो कोन्हे, ऑफिसरनि लाइ बि मसइला कोन थींदा। मसइला इहे थींदा त असां सिंधी माण्हू सिंध जी पॉलिटिक्स उन में जेको अनायत जी भंग विझी छॾी आहे न, उहा असांखे अना जे नशे मां ॿाहिरि निकिरण ई नथी। सही। अच्छा, पर डॉक्टर साहिबु ही मामला पाण त इहो ॾिठो, उनजा जेके सबब तव्हां ढागा साहिब त ॿुधाया, पर हिन जा सबब थोरा सम्झ में नथा अचनि। सफ़ा सोलो आहे, हाणे पाण थो थिए 16 तारीख़ रिटायर। सही बिल्कुलु दिसंबर जी। किया था जिन पे तकिया वो पत्ते हवा देने लगे, उर्दू जो शेर आहे। बिल्कुलु सही। हिन जो विहाणो ऐं तकियो सुप्रीम कोर्ट। ॿियो बि आहे जिन कारण मुआसी से कांदी बि कोन थिया। सुप्रीम कोर्ट, उहो सुप्रीम कोर्ट जो पाण चीफ जस्टिस साहिबु 20 तारीख़ वञे थो। बिल्डिंग न आहे डॉक्टर साहिबु, पंहिंजो इदारो आहे। सही, मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो न, सुप्रीम कोर्ट माण्हू जो फ़र्क़ु थिए न, ठीकु आहे। इन सां साकिब निसार डेम 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 आख़िर में पाण थी वियो शेम शेम शेम। ज़ुल्फ़कार आसिफ़ सईद खोसा हिकिड़ो ॾींहुं बि डेम जी ॻाल्हि कई, जंहिंजे लाइ असां सभिनी चयो त अॼु सुओ मोटो वरितो अथई, उहो बि चई मीडिया सम्झी नथव ॻाल्हि, छो त हू सम्झे थो त मुंहिंजे तारीख़ी रिकॉर्ड में सुओ मोटो लफ़्ज़ न अचे। वरी था चओ इन ॻाल्हि ते त 20 तारीख़ आसिफ़ सईद खोसा साहिबु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रिटायर थो थिए, 16 तारीख़ असांजो बशीर मेमण साहिबु जेको आहे उहो रिटायर थो थियणो। हाणे उन लाइ ज़रूरी आहे त वरी जेको ॿियो अचे उनजी इक्वेशन कहिड़ी हुजे, उहो छा करे, उहो डेम करे, उहो शेम करे, का ख़बर नथी पए। इन करे चई बाबा भॼ जोगी ने कंहिंजा मिट जान छॾायूं ऐं सवलनि ऐं साफ़ कपिड़नि में पंहिंजी इज़त बचे, इहो काफ़ी। हा, पैसे ॾोकण जो हुन सां कोई मसइलो कोन्हे। पाण हुन अस्पतालूं ठाहियूं आहिनि, हुन स्कूल ठाहिया, कारोबारी माण्हू आहे, स्कूल ठाहिया अथई, अस्पतालूं ठाहिया अथई,
हुनजा पुट वकील आहिनि फस्ट क्लास, ॿार बचा पढ़ियल अथसि, फ्लैट हिकिड़ो अथसि, हाणे बंगला वरिता अथई न वरिता अथई उहो ख़बर असां वरी ॿिए प्रोग्राम में ॿुधाईंदा। डॉक्टर साहब वॾी महिरबानी, नाज़रीन सां गॾु असांजे प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।